मथा छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पारां अॼु के प्रोग्राम में इमदाद अली ओढो अव्हांखे भलीकार चवां थो। सामईन, हैदराबाद लिटरेचर फेस्टिवल जेको 11, 12 ऐं 13 जनवरी ते हैदराबाद में थी रहियो आहे, उन जे पहिरें ॾींहुं जेके सेशन थिया आहिनि, असां रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पारां तक़रीबन सभिनी जूं कारवायूं अव्हांजी ख़िदमत में पेश करे चुका आहियूं। साॻे ॾींहं ते मच कचहरी थी गुज़री। हिन कचहरीअ में सिंध जे भलोड़ सुगड़नि शिरकत कई। उन्हनि में सलीम लतीफ़ भुट्टो, मुस्तफ़ा नंगराज, काज़ी बदरदीन, मोहम्मद जुमन भट्टी, मोहम्मद याकूब जागीरानी, मोहम्मद अली उतरादी, अली अकबर उदासी, अल्लाह ॾिनो बिरोही, अली गुलरिंद ऐं मासूम न्याणी हलीमा शामिल आहिनि। हिन प्रोग्राम जी मेज़बानी आजिज़ रहमतुल्ला सरंजाम ॾिनी। ही प्रोग्राम अव्हांजी समातुनि ताईं पहुचाइण लाइ पेश करे रहिया आहियूं। उमेद त ही प्रोग्राम अव्हांखे पसंदि ईंदो। ही लोक अदब मच कचहरीअ जे सेशन खे असां हिन काम कचहरीअ में तब्दील करे तव्हांखे लोक अदब जो रंग ॿुधायूं पिया। अॼोके हिन लोक अदब कचहरी जो निरालो रंग आहे ऐं अव्हांखे अॼु मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में असांजे सिंध जा सुगड़ लोक अदब जो उहे ॿोलियूं ॿुधाईंदा। असां पंहिंजी धरती सां, पंहिंजी ॿोली सां मोहबत कयूं था। सिंध जा सुगड़ जेके ॿोलीअ जा सफ़ीर आहिनि, सिंधी ॿोलीअ जा सर्जनहार आहिनि, सिंधी ॿोलीअ जा संवारींदड़ आहिनि। सिंधी ॿोलीअ खे संवारण में सिंध जे सुगड़नि जो तमामु वॾो किरदारु रहियो आहे। सुगड़नि जी रिवायत रही आहे सुगड़ कचहरीअ जी, त उन सुगड़ कचहरीअ जी आजियां कंदा आहिनि। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त असांजी हिन कचहरी जे अंदरि सिंध जो तमामु ॾाहो ॾात धणी मुर्शिद हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे रिसाले जो हाफ़िज़ ऐं उन सां गॾोगॾु शाइरीअ जे मैदान में क़ुर पाक जे मंज़ूम तर्जुमो कंदड़ मौलवी हाजी अहमद मल्लाह खे दुनिया सुञाणे थी। उन जी शाइरीअ ते बि खेनि उबूर हासिल आहे। असांजो भलोड़ सुगड़ असां सां गॾु आहे कलंदर बख़्श जमाली साहब ऐं उन सां गॾु असां वटि हीअ
नंढड़ी न्याणी वेठल आहे। नमूने तौर अमांखे उन न्याणीअ जा उहे बातड़ा बोल प्यारियूं ॿोलियूं ॿुधाईंदासीं त असां पंहिंजे सिंधी ॿोलीअ जे हिन रंग खे उहो लोक अदब जो रंग पंहिंजे नस्लनि में मुंतकिल कीअं था कयूं। ॿुझारत जेका असांजे लोक अदब जी सुञाणप आहे उन ॿुझारत जे हवाले सां ॿिया ॿुझारत थींदी ऐं ॿुझारत जो तमामु बहितरीन ॻोल्हो सुगड़ अलीगढ़ रिंद असां वटि मौजूदु आहे। भली आए भला तेरी मुंह मिठा मठार, भली आए भला तेरी मुंह मिठा मठार, जुड़ियो हुजी जहान में सारी सब जमार, खुशियों पसी खूब तू जान वधी हथियार, अल्लाह रखे आजिज़ चवे सुरहो मंझ संसार, वडी दूसरी चार गालियों तोसां बुझजो। सब खां पहिरीं आजियां थींदी ऐं असांजे सिंध जो तमामु निरालो सुगड़ असां वटि मौजूदु आहे मोहतरम अली अकबर उदासी। उन जो ॿियो लोक अदब जो रंग त ज़रूरु ॿुधंदासीं पर चाहींदासीं त कचहरी जी शुरूआत रवायती अंदाज़ आजियां सां थिए। आजियां जा बैत अवां जे हथनि जे मेलाप जी सूरत में सुगड़ जो दाग ज़रूरी आहे। जे अवां जी दिलि कढे त लोक अदब जे हिन डाक दनी खे ताड़ियूं वॼाए दाद ॾियो। सुगड़ आजियां जो बैत पढ़ंदो मोहतरम अली अकबर उदासी। साईं मुंहिंजा भली आयो भला पिरी चवां जीव तव्हां खे जवान, मोह अव्हां जे मिलण लाइ हुयुसि मां हैरान, लखे थोरा मूं ते कयव किरोड़े अहसान, जो अची मूं मिसकीन वटि मिठा थियो महिमान, चांजा अकबर थिया कुर्बान जो आयो मुंहिंजे अंगण ते। भली आयो भला पिरी एहसान इलाही करे, मोह अव्हां जे मिलण लाइ पियो हुब में हींअरो डरे, सीनो मिलायो सीने सां तपायां भाकुर भरे, वेहो मुंहिंजे वेझो थी त दिलड़ी मुंहिंजी ठरे, चवे अकबर अचो ओरे त सिकूं लाहियां सालनि जूं, अञा अर्ज़ कयुमि त भली आयो भला पिरी करे वॾा कुर्ब, मिठा तव्हां सां मिलण जी हुजम ॾाढी हुब, अजीब मुंहिंजे अंगण ते अॼु आंदो तव्हां खे रब, कयां ख़ैरातूं ख़ुशीअ मां ही माल मिल्कियत सभु, सूर लही विया सालनि जा जो मिलियो अचे मोहब, साम्हूं वियो त सिका लाहियां सूरत जा साहिब, थिया पूरा दिलि जा मतिलब, चांडियो उदासी अकबर चवे। महिरबानी उदासी अकबर चांडियो जंहिं हिन कचहरी जे शुरूआत में शुरूआती रंग आजियां जो। आजियां खां पोइ असां हमेशह जॾहिं का बि तकरीब हूंदी आहे त उन तकरीब जी शुरूआत तिलावत सां हमद और नात सां थींदी आहे, पर असांजी कुर्ब कचहरी जंहिंजो ही सॼो रंग मुर्शिद आदि रहबर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे पोइ लॻंदो आहे त चाहींदासीं त हिन पल असांजे सिंध जो हलोड़ सुगड़ ऐं लतीफ़ साईं जो हाफ़िज़ सुगड़ असां सां मौजूदु आहे। मोहतरम कलंदर बख्श जमाली साहब, मां खेनि गुज़ारिश कयां थो त हू लतीफ़ साईं ऐं उन सां गॾोगॾु मौलवी हाजी अहमद मल्लाह ॿिन्ही जो रंग गॾियल, छो त लतीफ़ साईं जा बैत आहिनि टीह अखरीअ जे अंदाज़ में, त साॻे वक़्तु मौलवी हाजी अहमद मल्लाह बि सिंध जो तमामु निरालो शाइर रहियो आहे। हाणे सुगड़ ऐं शाइर, सुगड़ जो सरताज आहे मुर्शिद हादी हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, त ॿिए पासे मौलवी हाजी अहमद मल्लाह शाइर आहे। ॿिन्ही जो मेलाप कीअं थो कराए अव्हां जे ताड़ियुनि जे दाद में असांजो भरोड़ सुगड़ मोहतरम कलंदर बख्श जमाली साहब। अस्सलाम वालेकुम। साईं जने तारीफ़ करायो बदीन ज़िले जो मौलवी अहमद मल्लाह बदीन भी सजे तो सिंध जो वाली शाह अब्दुल लतीफ़ भिटाई है, बदीन लालपत जो हिकिड़ो हीरो खणी चइजे, अमुल माणक चइजे, उहो मौलवी अहमद मल्लाह आहे। साईं जी मूंखे चयो त मिलाए साईं जिन ॿुधाईंदा ॿई टीह अखरियूं त मौलवी साहब चयो अलॻि भूयो अजब इसरार सम्झी छा सघां, कई क़िस्म जूं कुदरतूं कलतार सम्झी छा सघां, सूरतूं सोहिणियूं सवें सिंगार सम्झी छा सघां, बर बरबत जर जबल दिनसार सम्झी छा सघां, गाह गोलू गुल गोहर गुलजार समझी छा सघां। साॻी अलॻि जो कहते लतीफ़ साईं चयो अलॻि अलॻि मन में कयो कापिड़िन से हर दारा हेकड़े ॿियो कीन बुझल, फज़ फना बिला जो आइन इबादत उन कुला वला आहद था मझा पिरत पढ़न, सादत सरन गुर खे गॾिया कापिड़ी।
मौलवी साहब जो बेपनाह बार बार बुस्तान बस्तियों बेशुमार जिन मलक मानू मिरू मच्छियों के मांगर मोर मार रोज फाड़ा रिच बगड़े शीय खूनी पुरखमार गौ में बकरियों रिझू घोड़ा के उठा हाथी हमार जिनस सबके दी जुदा फर्क जान जान जे विच जमार उम्र वध घट मंझ वना विचार समझी चा सका वाह लतीफ सरकार जो बेयूं बर्तन ना है को खिदा कान खन न गुलू बत न गोदड़ियों न धागो तड़के न चक्कर चमड़ो जेल से बागण कीन बदन केड़ो कम कर तरक दुनिया वाजिबुनी कलाम कया कन वो एड़ न वञाण गुर के गजा कापड़ी वाह मौलवी साहब जो ते तपासे इस तबीयत तू दिए चामा तैयार इंसान सा मुखातिब है ते तपासे इस तबीयत तू थिए चामा तैयार बाह पानी वा मिट्टी जे रक्त तुझो रुख तैयार इस भले जा भाव घूमे बने तू बख्तियार चंद तारा ते जे ताबा तोके बख्शो तब तक यार अख्तियार उन जो आखिर तू अवस बे अख्तियार तब दिसा तो मंज तकड़ तकरार समझी जा सका वाह लतीफ सरकार जो ते तो शो तमन का धुया न धारीन दुखिया सुखिया नियरा घट दर घारीन तोकल कया तुरो भी वारीन वारीन कुल्लो रहमान आमना बेही ते अख्तियारीन पे पर चंगी पारीन गुर के गजा कापड़ी वाह बोले साजो से सना सकलैन कन सुभान तेरी साहिबी से सना सकलैन कन सुभान तेरी साहिबी रात में दिए सका जब सारा है भी कल न सिंची कहर पाची बेन के खाकाए भी बेतरफ तारा हलन अखन उनमा लाए भी अखो ने मुझे आए आखिर कार समझी जा सका लतीफ सरकार जो से मुसाबित संदरो तिन जोगिन के जड़ियो तिन हर सुञाणी हिकड़ो मजा पिरत पढ़ियो ला मकसूद तारे इलाहो घट में घाट घरियो लाहो तिन लतीफ चए अंदर वाल पढ़ियो ओ जिनके मन में मोहब्बत मिलियो से गुर के गजा कापड़ी वाह मौलवी साहब जो जीव जोड़न हार जोड़िया जिनस जोड़ा जोड़ में दी व्यामन जाप मत फर्क तोड़ा तोड़ में की उदामन के सुरन के सर्व सर्व डोड़ में के चरण आई के चुनन बोड़े टुकर को बोड़ में घर अंदर को गुर अंदर फल में कियूं सब फोड़ में रंग तोड़े पार धुर धुर धार समझी जा सका लतीफ सरकार जो जीमा जोगी रंजी जा न्यार जू तो अकुल तो ओछो छो भजा सामा हो ताने फर्क महसूस थी नो बिनी शायरी मां जीमा जोगी रंजी जा न्यार जू तो अकुल तो ओछो छो भजा सामा हो मुखे मजबूर जी बास न पई भू अल हुब लिल्लाह व बुगदला ई खासी सकन खू पे वनी रूपर गुर के गजा कापड़े वाह कलंदर बख्शवा साईं मौलवी साहब जो हाय हकीमन हेल ताई हथाया हरदार हन कई करोड़े मैल मापे उतर न थियो टलदार हन उबा गाहा के अन्या खीमा खणियो खणदार हन सिज छिके भूखे बिहारियो नत चपर सणदार हन वी वलार न मज वञा वणचण वञू वणदार हन वा कदे कोसो कदे थदकार समझी जा सका लतीफ साईं जो हेड़ियो हाल पिरायो तिन आदेश न अवाल ना कया नफ्स के करे जान जवाल लन तनालुल बिरहता तुनफकू मिमा तोबून पाण कयूं पैमाल पे नागा थिया निहाल गुर के गजा कापड़ी मेहरबानी मोहतरम कलंदर बख्श जमाली साहब 33 हिकड़ो वडो बाब आहे 30 बैत लतीफ साईं जा ऐं 33 जो मुकम्मल मंज़ूम सिटरा मौलवी हाजी अहमद मल्लाह जो छो त आम शाइर चवंदो आहे पनो पढ़ी त साईं ॻाल्हि पूरी थी पर जेकॾहिं सुगड़ खे असीं छॾियूं था त सुगड़ इहा ॻाल्हि कंदो त फ़क़ीर अञा हले पियो त हाणे उहो फ़क़ीर जॾहिं अञा हले पियो त असां वटि अहिड़ो हिकिड़ो भरोड़ सुगड़ मौजूदु आहे अली गुल रिंद खे गुज़ारिश आहे त ॾाहत जी राति मां कुझु असांखे ॿुधाईंदो एजाज़ साईं हज़रत इश्क जी ॻाल्हि असांखे ॿुधाईंदो मोहतरम अली गुल रिंद जो तालुक सलात सिंध सूबा लोक अदब तंज़ीम सां आहे ऐं कोटड़ी शहर खां आयो आहे साईं मां इश्क जी ॻाल्हि करूं वाह मां ईअं थो चवां त इश्क खां अथई सफ़ा चुप भली इश्क खां अथई सफ़ा चुप भली जेको रुलाए थो गली गली इश्क खां अथई सफ़ा चुप भली वाह रिंद वाह इश्क रुलाए थो इश्क भुलाए थो इश्क नादान करे थो इश्क इज़हार करे थो इश्क बीमार करे थो इश्क लाचार करे थो इश्क वारनि खे ॾेई वॾी उली इश्क खां अथई सफ़ा चुप भली इश्क खां अथई सफ़ा चुप भली वाह रिंद वाह इश्क लॻो हमें सके पटी कटाए थो हिलाल मसाब खे मोहबत कयो आहे नांगो कीअं निहार शौक़ ॾिस सुनियान जो मिरुनि जो चाले पियो माल
यार राह खां वियो अथई भुली इश्क खां अथई सफ़ा चुप भली इश्क खां अथई सफ़ा चुप भली इश्क तो शम्स जी खगड़ी लाराए मंसूर खे तो फाई चाराए बिलावल खे तो खाने में पीलाए जर्जील वयो अथई यार कीअं जली इश्क खां अथई सफ़ा चुप भली इश्क खां अथई सफ़ा चुप भली इश्क भरवे के करायो सजी उम्र जो इंतजार मजनू मस्त थियो वलन लात वलार फराद फिक्र में टकर टुके पियो पो भी न मिलस करार रांझन रुले पियो भागन कयस का भली इश्क का दई सभा चुप भली इश्क का दई सभा चुप भली इश्क सुनिया गया आधी जो उठारियो कटर पियो काक में त राणे मुमल सा घड़ी न थे गायो ससुई रो में रुले पई नजर ना आए सको चारो लीला जी चने सरसा यार का चाल ना है चती इश्क का दई सभा चुप भली इश्क का दई सभा चुप भली वाह दवा अली गुल के त उम्मीद ही घणी जेका रब खे गाल बनी हो अली गुल खे त ही उम्मीद घणी जेका रब खे गाल बनी असां जी हिते का गाल ना आहे बनी इन इश्क में विया थई के ही रिंद रुली इश्क का दई सभा चुप भली इश्क का दई सभा चुप भली चुप ताम चुप कयो वेठा आहियो ताड़ी वया सुगड़ खे दाद कजो तां कने इश्क न कयो सुगड़ चे तो इश्क खां दई चुप भली तां इश्क कयो न कयो दाद कजो सुगड़ खे वादा वाह ई तो दे त सोबत उन्हीं सां रखो जो कलंदर करे छड़े रबर थी सबरा जो ऐं रबर करे छड़ई सोबत उन्हीं सां रखो जो कलंदर करे छड़ई तू ताई नजर खे वनी गोल तू ताई नजर खे वनी गोल जेका तोखे तमाम तर अखे छिंभ में घरा भरा गोहर करे छड़ई सोबत उन्हीं सां रखो जो कलंदर करे छड़ई वाह एड़ो को साथी दोस्त सच्चो यार कर वनी एड़ो को साथी दोस्त सच्चो यार कर वनी जेको मार्फत जो माहिर ऐं मोतबर करे छड़ई सोबत उन्हीं सां रखो जो कलंदर करे छड़ई वाह दवा तू त जंहिं वटां किरोड़े पी पी पुर थी नित वञनि जंहिं वटां किरोड़े पी पी नित वञनि तूं पोइ चओ इश्क खे न त अहिड़ो सागर करे छॾई सोबत उन्हीं सां रखो जो कलंदर करे छॾई अल इश्क नारला जो एजाद अल इश्क नारला जो एजाद पतंग थी बरबर उन्हीं में बर जा ओजर करे छॾई सोबत उन्हीं सां रखो जो कलंदर करे छॾई वाह दाल दवा वाह दाल फकीर दो दे हाणे बे फकीर खे वारो ॾियूं वरी तव्हांखे वारो ॾियूं था फकीर खे ताड़ी वॼाए दाद न ॾींदो त सुगड़ चुप ई कोन कंदो हींअर मां अहमद अली उतरादी असांजे सिंध जो भरोड़ सुगड़ जॾहिं फतेह खान जी कचहरी हुजे या मुख़्तलिफ़ चैनल जा प्रोग्राम हुजनि त हीअ अहमद अली उतरादी अव्हांखे ॿुधण में ईंदो आहे मां चाहींदुसि त अहमद अली उतरादी असांजे धरतीअ जे ॿोलीअ जे हवाले सां जेका लतीफ़ साईं ख़िदमत कई आहे उन भेटाई खे भेटा सां गॾोगॾु असांखे सिंधड़ीअ जा रंग ॿुधाए मोहतरम अहमद अली उतरादी चांडियो साहब अर्ज़ जो त कई मशहूर मुल्कनि में सिंधी ॿोली भिटाई आहे वाह कई मशहूर मुल्कनि में सिंधी ॿोली भिटाई आहे ॾिनी जीजल आहे जेका चई लोली भिटाई आहे बरोबर कयाई शहर मुल्कनि जो घुमी सिंध बि ॾिठी आहे मिठो आहे मुल्क मदनी जो तंहिंखां पोइ सिंध मिठी आहे चयाई सोन आहे सिंधड़ी मिठी ताज़ी मिठी आहे उहा मेहरान जी मस्ती ॾिठी छोली भिटाई आहे कई मशहूर मुल्कनि में सिंधी ॿोली भिटाई आहे वाह वाह उतरादी वाह आहे सरदार सूफ़िन जो सरासर सच लिखियो आहे रिसालो शाह जो शाहिद अञा ताईं रखियो आहे मज़ो इन में आहे जेको उहो सूफ़िन चखियो आहे लिखियल जा सिट आहे सोणी सिटरी सवली भिटाई आहे कई मशहूर मुल्कनि में सिंधी ॿोली भिटाई आहे वाह सुगड़ चवे अहमद अली चांडियो उन्हीं जा गीत ॻायूं था साईं जे शान में शेर थोरा असां बि ठाहियूं था वाह चवे अहमद अली चांडियो उन्हीं जा गीत ॻायूं था साईं जे शान में शेर थोरा असां बि ठाहियूं था करे मेला वॾियूं मुचियूं मुल्कनि खे ॿुधायूं था समूरी शाइरी सिंधी उहा खोली भिटाई आहे कई मशहूर मुल्कनि में सिंधी ॿोली भिटाई आहे सिंधी ॿोली भिटाई आहे
अहमद अली हींअर असांजा सिंधी नौजवान आया आहिनि इंटरनेट जो दौर आहे ऐं उनमें हू सॼी दुनिया खे ॾिसनि पिया पर असांजी सिंधड़ी थोरो इन्हनि असांजे नौजवाननि खे घुमाए जीअं ख़बर पवे त असांजे सुगड़ वटि अञा सिंध जा शेर आहिनि सिंध जो शेर कराए पंहिंजी सुगड़ाइप जे हवाले सां ॻाल्हि वणे त ताड़ी वॼाए दाद ॾिजो न त तव्हांजी मर्ज़ी आहे सही अर्ज़ु थियो त शल देश जा दिल पर अॻियां रंग ॾिसां मां कहिड़ा कहिड़ा शल देश जा दिल पर अॻियां रंग ॾिसां मां जाते माल चाहींदा मारूं हा झला उहे ठंग ॾिसां मां शल देश जा दिल पर अॻियां रंग ॾिसां मां सही सदाई मौज में मेहरान ॾिसां मां सोन चांदी संदी हिते खान ॾिसां मां सरसब्ज पंहिंजी सिंधड़ी सामान ॾिसां मां टोपी अजरक पटको पहरान ॾिसां मां मुर्गू मारन मुंह ते लालान ॾिसां मां सूर्य सिंधी सोना अड़ पंग ॾिसां मां चल देश जा दिल पर अॻियां रंग ॾिसां मां ओतिरा देवा सही हारी नारी सभु हिते खुशहाल ॾिसां मां हा सही ॿारनि सुधो बननि में हारी ॾिसां मां लसी मानी मथे ते हो नारी ॾिसां मां हर सवर कुल्हे ते पादारी ॾिसां मां कोडर कुहाड़ी हथ में डांदारी ॾिसां मां सरो सावनी सुठी हिते सारी ॾिसां मां पन्ना ॿारहं कड़ियूं उहे दंग ॾिसां मां चल देश जा दिल पर अॻियां रंग ॾिसां मां वाह साईं वाह सही हारी नारी सभु हिते खुशहाल ॾिसां मां अननि जूं भरियल गाॾियूं ज्वाल ॾिसां मां सोना ठहियल पला पलियूं पाल ॾिसां मां पोयाड़ीअ जो पटन ते माल ॾिसां मां भूरियूं भूरियूं कारियूं कुंडियूं चाल ॾिसां मां तन वाहन पासे वॾा सरन संग ॾिसां मां चल देश जा दिलबर अॻियां रंग ॾिसां मां वाह सही मारूअनि जा मतल वरी वेढ़ा ॾिसां मां मारूअनि जा मतल वरी वेढ़ा ॾिसां मां ओटाकुन में कचहरियूं ऐं पोढ़ा ॾिसां मां भला भला दादनि जा जोड़ा ॾिसां मां पटन ते घुमंदे उठ घोड़ा ॾिसां मां मलन जा जाठा अड़ियूं अंग ॾिसां मां चल देश जा दिलबर अॻियां रंग ॾिसां मां वाह सही मस्जिदनि जा वॾा मीनार ॾिसां मां क़ुर पढ़ंदे नंढा उते ॿार ॾिसां मां आज़ाद ॾींदड़ उहे अखियुनि ठार ॾिसां मां निमाज़ लाइ नंढा वॾा तयार ॾिसां मां हर कंहिंजो पाण में प्यार ॾिसां मां हर कंहिंजो पाण में प्यार ॾिसां मां हवा जा खुलियल मथां मंग ॾिसां मां चल देश जा दिलबर अॻियां रंग ॾिसां मां वाह साईं वाह से साल त सुगड़ सभई उहे सियाणा ॾिसां मां कचहरनि जा कोजा राज राणा ॾिसां मां सोना सभई मोर मोतिन दाणा ॾिसां मां भला भला मेहन जा भाणा ॾिसां मां लस्सी खीर मखण संदा चाणा ॾिसां मां तन वारनि में वछेरनि खे वंग ॾिसां मां चल देश जा दिलबर अॻियां रंग ॾिसां मां वाह से तिलक जूं लयूं लाणा गुगूतनि में तारा ॾिसां मां सुबुह शाम लातियूं लवनि तितिर उहे कारा ॾिसां मां वलर करे वरी अचनि पखी सभई सारा ॾिसां मां वया गेरा गुड्डू पाले वरसे प्यारा ॾिसां मां भारू भड़वा भड़का ॼण निमाणा ई न्यारा ॾिसां मां कुजूं कोयल कबरियूं कारा कायर कंग ॾिसां मां चल देश जा दिलबर अॻियां रंग ॾिसां मां वाह सही चोर कमदुकण कहते भली ॾिसां मां जोर कमदुकण कहते भली ॾिसां मां सरिया मटर चरन जी पली ॾिसां मां थदा भरियल मट दिलो दिली ॾिसां मां खुशहाल पंहिंजो देश अहमद अली ॾिसां मां घर घर में ख़ुशियूं चाढ़िया हली ॾिसां मां उतरा दी उन्हनि जा रस्ता चारा लंघ ॾिसां मां चल देश जा दिलबर अॻियां रंग ॾिसां मां जाते माल चाहींदा माण्हू हा झला उहे ठंग ॾिसां मां चल देश जा दिलबर अॻियां रंग ॾिसां मां रंग ॾिसां मां वाह अहमद अली वाह दोस्तो असांजा सुगड़ सिंधी ॿोली जा मुहाफ़िज़ आहिनि पर असांजे सुगड़नि अंग्रेज़ी ॿोलीअ खे बि ॻायो आहे लिखियो आहे सम्झियो आहे पढ़ियो आहे हिकिड़ो लिखियो पढ़ियो माण्हू अंग्रेज़ी ॼाणे थो पर जंहिंखे अणपढ़ियो सॼो उहो सुगड़ वरी तव्हांखे अंग्रेज़ी ॿोली ॿुधाए त ज़रूरु हुनखे दाद ॾींदो उहो सरप्राइज़ हाल ई रखूं था हींअर मां तव्हांखे वठी थो हलां हिकु ॿिए सुगड़ ॾांहुं की टच मोबाइल जो दौरु आहे असांजो सुगड़ मुशाहिदो कंदो आहे जेका शइ नई ईंदी आहे उनखे ॾिसी करे कॾहिं ॾिठु ठाहींदो आहे कॾहिं पिरोली चवंदो आहे कॾहिं ॿी ॻाल्हि कंदो आहे उन टच मोबाइल जी ॻाल्हि कंदो असांजो भरोड़ सुगड़ अली अकबर उदासी कंहिंजे खे गुज़ारिश आहे त हिन वक़्त जे हिसाब सां उन टच मोबाइल जी कीअं ॻाल्हि कई आहे मूंखे उमेद आहे त तव्हां उन शेर ते ई पाण खे ज़रूरु दाद ॾींदोसि हा सही टच मोबाइल में भई तूं लिखियो आहे त इहो हर माण्हूअ खे फिराक ऐं फ़िकिर आहे
हथ में टच मोबाइल ऐं नेट ते नज़र आ। नेट ते नज़र आ। वाह साईं वाह। ॿुधो नई निराली ख़बर ख़ासि यारो, नओं नेटवर्क जो खुलियो आहे निज़ारो, ॾाढे शौक़ सां थो ॾिसे ॾे हो सारो, जंहिंजो जग सॼे खे ज़बां ते ज़िक्र आहे, हथ में टच मोबाइल ऐं नेट ते नज़र आहे। वाह साईं वाह। नाहे नेटवर्क खां को वांदो ॾिसां थो, कहीं फेसबुक आहे आंदो ॾिसां थो, फुटे थो जे बैलेंस त मांदो ॾिसां थो, अहिड़ो को इन्हीअ जे ॾिसण में चकर आहे, हथ में टच मोबाइल ऐं नेट ते नज़र आहे। इहो हर माण्हूअ खे फिराक ऐं फिकिर आहे, हथ में टच मोबाइल ऐं नेट ते नज़र आहे। अॼु हर को होशियार आहे ऐं पको पढ़ियल आहे, सारो ॾींहुं नेट ते अटकियल अड़ियल आहे, अखियुनि ते अंधनि वारो चश्मो चढ़ियल आहे। वाह जो यारनि पाण सां कयो ही हशर आहे, हथ में टच मोबाइल ऐं नेट ते नज़र आहे। नंढा वॾा नेट जा घोड़ा ॾिसां थो, कननि में विधल तन खे टोड़ा ॾिसां थो, नवां नौजवान बि घोड़ा ॾिसां थो, नंढा त परे कयो पुराणनि बि केॾो कहरा, हथ में टच मोबाइल ऐं नेट ते नज़र आहे। अठई पहर मोबाइल ते आङुर वेठा सोरनि, न की दुआ सलाम ऐं न कंहिंसां हाल ओरनि, पंहिंजे मुंहं सां वेठा चपड़ा चोरनि। आयो अॼुकल्ह अहिड़ो को उल्टो चकर आहे, हथ में टच मोबाइल ऐं नेट ते नज़र आहे। इहो हर माण्हूअ खे फिराक ऐं फिकिर आहे, हथ में टच मोबाइल ऐं नेट ते नज़र आहे। पंहिंजूं 5 GB खपाए खुटाइनि, वेठा पोइ वरी संगत खे सताइनि, वरी हाट स्पॉट उन्हनि जो हलाइनि, अहिड़े शौक़ीननि तपाए छॾियो पंहिंजो करवा, हथ में टच मोबाइल ऐं नेट ते नज़र आहे। 5 GB वरी ॿुधा असां पंहिंजूं 5 GB खपाए खुटाइनि, वेठा पोइ वेठा संगत खे सताइनि, वरी हाट स्पॉट उन्हनि जो हलाइनि, अहिड़े शौक़ीननि तपाए छॾियो पंहिंजो करवा, हथ में टच मोबाइल ऐं नेट ते नज़र आहे। उतां अपाणनि जूं फिटंदियूं वञनि थियूं, कंदा हा कचहरियूं से टुटंदियूं वञनि थियूं, अॻियां एका ॿधियूं बि टुटंदियूं वञनि थियूं, चयो सच सोराना तो चांडिया अकबरा, हथ में टच मोबाइल ऐं नेट ते नज़र आहे। इहो हर माण्हूअ खे फिराक ऐं फिकिर आहे, हथ में टच मोबाइल ऐं नेट ते नज़र आहे। दोस्तों, असांजो सुगड़ सिंधी ॿोली जो मुहाफ़िज़ आहे, पर हुन मुख़्तलिफ़ ॿोलियूं जीअं ॾहस सिंगार जो क़िस्म आहे, ॾहस में हुन ॿोलियूं लिखियूं आहिनि, पर अॼु जे जदीद सुगड़ वरी 10 ॿोलियुनि में निरालो रंग लिखियो आहे। अॼोके इश्क या रंग खे 10 ॿोलियुनि में साॻे सुगड़ खे चवंदासीं त तव्हांखे असांजो मोहतरम अकबर चांडियो साहिबु उहे 10 ॿोलियुनि वारो रंग ॿुधाए, उन खां पोइ अञा तव्हांजे लाइ सरप्राइज़ डब्बा पैक सुगड़ वेठो आहे, पोइ त तव्हांखे ॿुधंदा। जी दा अकबर। हा साईं, मिजाज़ी इश्क जे चक्कर में असां फासी वियासीं। वाह साईं वाह। सुगड़ फासी वञे त हाणे महबूब खे ॾिसी जेको हर घर में हड़ हुई सां फुराए वेही रहियोसीं, हाणे महबूब खे ॾिसी चए थो त लॻे थो त न आहे ज़मीन ते न की आसमान में, पहुचायो प्यार तुंहिंजे अलाए त कहिड़े जान में, वेठुसि पाण फुराए मिजाज़ी इश्क जे मैदान में, चोट कापारी हणाए छॾियई, यार मन बणाए छॾी। वाह साईं वाह। मिल्कियत मेरी तूने लुटा के मुझे फकीर बनाया, मैं नफ्सियाती मरीज बन गया तूने रज के खाया, रहम न आई मुझे मथा तो माण्हू घोड़ खिलाया, ॾींहं जा तारा गणाए छॾियई, यार मन बणाए छॾी। आप पिए खटी जण अछो ॾुध तिना पीआरियो, मेसियारो वारो बाबेरो खपाए तिना ओ पखारायो, पिनी सिनी मूं सिंध सॼे जो तोखे सैर करायो, कच्चा फसल बि लुणाए छॾियई, यार मन बणाए छॾी। वाह साईं वाह। ना करे तेना लुम बावना लाडी हिनाटे दुजिए करे, बुढ़ापे ना फरमाशाते हबर पारे से तेना सिरे, नाजिया घोड़ मरे बे हंधरी लियूं बे हड़ई खपाए में, न पोइ ते छॾम का प्लेट, अड़े घर जा वट्टा बि विकणाए छॾियई, यार मन बणाए छॾी। You are good luck, happy, I am not great. You are beautiful mind, I am is upset. हाणे वञी मूं यार वसायो सिंधु दरिया जो पेट, रड़ियूं कराए रड़ाए छॾियूं, यार मन बणाए छॾियूं। महकीवम मशर तकोर औस नकवी, सो कलमा सरा खबरी, टूल शो फरदी मकीन यार औन अगयार, रासरह कवि मलगिरी,
अरे माई भी वधे थी मुंह सुजायूं मानी भी महल ते कोन थी करे अरे वाइफ भी मूंसां वेढ़ाए छॾे यार मन बणाए छॾी वधी हल्क देश तो दाल है तो शहरा में शुरू निश्चय थारा जरत नवागा वधी थोड़ी शहरी मर्दम अस्ते सिंधी वगोही वणो न तोखे वरतो मु तुझे वास्ते पाए जेम्स असा के पुड़ाए छॾी यार मन बणाए छॾी वाह साईं वाह जने खत्म थी गई मेरे घर दी मिल्कियत मडी माली जने खत्म थी गई मेरे घर दी मिल्कियत माली बेजार थी गए सब संगती साथी वेख के मेकू हथे खाली के प्या चवन चरियो चरियो के प्या मुखे चवन मवाली अरे सो मन मंच साए छड़ी यार मन बनाए छड़ी मर्दुम हमें करया हमराए माय कश गफन में जनद हरका में आयद भरी मन मरा बनिगाह नफरत में बेनद इधर इलेक्शन में अकबर चांदिया काउंसलर भी मुश्किल कन शायद अरे कारकुन भी कुलई कावड़ाए छजे यार मन बनाए छजे मेहरबानी अकबर चांदिया दोस्तों हींअर तव्हांखे नओं रंग असांजो तमामु ॾाहो ॾात बनी ऐं तव्हां जॾहिं इंटरनेट जी दुनिया में ईंदो सर्च कंदो त काज़ी बदरुद्दीन अव्हांखे 1 2 3 न पर लखें ईअं चई सघे थो त किरोड़नि जे तइदाद में असांजे हिन भरोड़ सुगड़ खे दुनिया जा माण्हू मोट ॾेई चुका आहिनि मान ॾेई चुका आहिनि ऐं उहे परॾेही माण्हू बि चवनि था त वाकई सिंध जो लोक अदब एॾो शाहूकार आहे सिंधी माण्हू एॾा सखी आहिनि जो कंहिं बि ॿोलीअ सां नफ़रत नथा कनि ॿोलियूं सभई असांजो पंहिंजूं आहिनि सिंधी थी करे उन अंग्रेज़ी सां नींहं कीअं निभायो आहे मूंखे उमेद आहे त अॼु काज़ी बदरुद्दीन खां रुगो अंग्रेज़ी न पर संदसि पसंदि जी शाइरी बि ॿुधंदासीं अञा असां वटि भरोड़ सुगड़ मौजूद आहिनि मोहतरम काज़ी बदरुद्दीन लाइ भरपूर ताड़ियुनि जो दाव सब खां पहिरीं सभिनी दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम यारी सुहिणा साईं त मूंखे घणो कुझु चई मुंहिंजे लाइ पर शायदि मां एतिरो न हुजां मां जी हिकिड़ी फितरत आहे त मां हर ॿोली सां प्यारु कंदो आहियां लेकिन असली ॿोली जंहिंसां प्यारु कंदो आहियां मां पंहिंजी अबाणी ॿोली सिंधी ॿोली आहे पर कंहिं बि ॿोली सां नफ़रत न कंदा छो त असांजो हुजूर पाक असांखे सम्झायो आहे त कंहिं बि मज़हब सां बि हा जेका असां नफ़रत न कयो त ॿोली ते हिकिड़ी ॿी शइ थी वई मां इक़बाल जे शेर सां थोरी शुरूआति कंदो आहियां मंजिल से बढ़कर एक और मंजिल तलाश कर मंजिल से बढ़कर एक और मंजिल तलाश कर मिल जाए तुझको दरिया अगर समंदर तलाश कर शीशा तो टूट जाता है पत्थर की चोट से पत्थर भी टूट जाए जैसे वो शीशा तलाश कर सजदों तेरे से क्या हुआ सदियां गुजर गई दुनिया तेरी बदल दे वो सजदा तलाश कर अर्ज़ थियो त सभिनी मौज़ूअनि ते ईंदासीं सिंध के सभिनी पंहिंजे नज़र सां ॾिठो आहे साईं मुंहिंजो सुगड़ तमामु बहितरीनु चई वियो शायदि मां एतिरो न चई सघां पर सिंध खे वरी जीअं मूं ॾिठो आहे पहिरियों तव्हां ॾे उहो नज़र पोइ अॻिते बि हलंदासीं जीअं राज साहिबु हुकुम कयो वाह वाह मूं बि सिंध जो सफ़र कयो आहे अर्ज़ थियो त झांगीअड़नि जे ढूपनि जी झड़कार ॾिसी वञ पंहिंजे सोणी सिंध जा सिंगार ॾिसी वञ कहिड़ा कहिड़ा भला भाऊ भाॻनि जा ॼण भाणा ॾिसी वञ लसी खीर मखण जा ॼण चाणा ॾिसी वञ कंडी ॿेर बबुर लयूं ढाणा ॾिसी वञ सॼणूं कढनि तेल उहे घाणा ॾिसी वञ पोइ खूहनि ते त लुटण वारा नार ॾिसी वञ पंहिंजे सोणे सिंध जा सिंगार ॾिसी वञ अर्ज़ु सरखर जे दरिया जी तूं सीर ॾिसी वञ ववा वहे पाणी वारी वीर ॾिसी वञ राणीपुर जा जीलानी तूं पीर ॾिसी वञ शक्ल ते तूं नानक जी तक़दीर ॾिसी वञ राशिद जहिड़ा मोरे में महमीर ॾिसी वञ हालनि में मखदूमनि जा फ़क़ीर ॾिसी वञ पोइ भिटाईअ ते लतीफ़ जी दरबार ॾिसी वञ पंहिंजे सोणे सिंध जा सिंगार ॾिसी वञ अर्ज़ु त मिठा माण्हू पंहिंजा अचे हारी ॾिसी वञ भिंडी बसर तूरियुनि जी तरकारी ॾिसी वञ दादूअ जे उस्ताद तूं बुखारी ॾिसी वञ मंछुकनि शिकार से मारी ॾिसी वञ नागा नचनि सेवण से गिरनारी ॾिसी वञ लकी शाह सदर तूं लकियारी ॾिसी वञ पोइ सन में दीम सैयद जी मज़ार ॾिसी वञ पंहिंजे सोणे सिंध जा सिंगार ॾिसी वञ
कणक जहिड़ा सोन जहिड़ा संग ॾिसी वञ, सिंध जा सुहिणा साध जहिड़ा टंग ॾिसी वञ, गेड़ू कपिड़ा सूफिन वारा रंग ॾिसी वञ, तालिब खे मतलूब विधल वंग ॾिसी वञ, पोइ शहीद शाह इनायत जा किरदार ॾिसी वञ, पंहिंजे सुहिणे सिंध जा सींगार ॾिसी वञ, बाबा वरन सिंध में सुहिणा वाह ॾिसी वञ, बननि में था फुटनि सवा गाह ॾिसी वञ, हक़ जी मिलई जिथे उहा राह ॾिसी वञ, जहानिया जो सैयद मादी शाह ॾिसी वञ, पोइ अलाह जे ज़िक्र जी हुंगार ॾिसी वञ, पंहिंजे सुहिणे सिंध जा सींगार ॾिसी वञ। अरे सिंध मारूई जे मुल्क जी खथूरी ॾिसी वञ, ससुई जी बंभोर में मजबूरी ॾिसी वञ, मकली जी निज़ाकत पहिरीं पूरी ॾिसी वञ, कीझर अचे निमाणी तूं नूरी ॾिसी वञ, पोइ मीरनि जे त कुबनि जा मीनार ॾिसी वञ, पंहिंजे सुहिणे सिंध जा सींगार ॾिसी वञ। अर्शद कराचीअ जे अब्दुल्ला शाह गादी ॾिसी वञ, इश्क जी आहे लॻल जिथे बाज़ी ॾिसी वञ, साइल कंदा निवड़त उहा न्याज़ी ॾिसी वञ, ठटे अचे अब्दुल्ला इसहाबी ॾिसी वञ, कोटड़ी अचण थी जिते फ़कीर काज़ी ॾिसी वञ, पोइ बदल बाज़ार ॾिसी वञ, पंहिंजे सुहिणे सिंध जा सींगार ॾिसी वञ। साईं हे थोरो ज़माने ते त अॼुकल्ह छा थो वणे पियो, अर्ज़ु थियो त हिते ॾींहं जो राति कारी ॾिसां थो, फुरो खून धाड़ा त जारी ॾिसां थो, चवे सत जेको ॾुहारी ॾिसां थो, वॾे वेल में अॼु त हारी ॾिसां थो, मां राशन खे बिल्कुलु बहारी ॾिसां थो, सारी सिंध ते हाकिम कहारी ॾिसां थो, बाक़ी जवान कैदी हज़ारी ॾिसां थो, चवे सच जेको उहो दर बदर आहे, तॾहिं जो ज़माने जो उल्टो चकर आहे। अरस्तु जी अगवा ऐं धाड़े जो वहिंवार थी वियो, हू मज़दूर गोली जो शिकार थी वियो, हू सुञो सिपाही सूबेदार थी वियो, तॾहिं हाणे हर को आहे बेदार थी वियो, सॼो मान वारो आहे बेकार थी वियो, मूं सड़ते ॾिठो बसि उन जो त घर आहे, तॾहिं जो ज़माने जो उल्टो चकर आहे। रोज़ा नमाज़ूं पढ़ियो था पढ़नि, साईं तव्हांखे न रोज़ा नमाज़ूं पढ़ियो था पढ़नि, कूड़ा पाण नसीहत ॿियनि खे ॾियनि, अमल पाण हिकिड़े नथर जो था कनि, ग़रीबनि जे रत खे था पेटी पीअनि, ख़ुदा जी ख़ल्क़ खे फुरींदा वधनि, रुॻो पेट पेटी दफ़ा जो पिणनि, वरी पिणण आयो मुरीदनि जे दरा, तॾहिं थियो ज़माने जो उल्टो चकर आहे। अरस्तु पंहिंजे देश में ॾिस लड़ा धारिया था हिसाइनि, हिसाइनि दबाइनि था गोलियूं हलाइनि, फुरे माल ज़ोरी असांजो था खाइनि, रुॻो घर असांजा ॾेई बाहियूं जलाइनि, छो ज़ालिम ऐं मज़लूम जो हिकु टकर आहे, तॾहिं थियो ज़माने जो उल्टो चकर आहे। अबा ॾींहं ॾिठे जो ढगा थी विया चोरी, ॾींहं ॾिठे जो ढगा थी विया चोरी, पिस्टल सीने ते सफ़ा ज़ोरा ज़ोरी, वॾेरे खे चयो सिंधी मां इहा ॻाल्हि थोरी, चोर कहिड़ा आहिनि सॼी मूंखे ख़बर आहे, पर तूं बेगर ते न आहे तॾहिं तो ते दबर आहे, तॾहिं तूं ज़माने जो उल्टो चकर आहे। साईं खे भोतार महिमान त छेला पुछनि था, भोतार महिमान छेला पुछनि था, कुकड़ ऐं तितर बि तिनले पचनि था, शराब जे नशे में हू बि नचनि था, रहो ऐं हॾा बाक़ी जेके बचनि था, चवनि था तव्हां लाइ इहो ई फ़क़्र आहे, तॾहिं थियो ज़माने जो उल्टो चकर आहे। 1000 रुपयो फीस ॾिसण जी वठनि था, 1000 रुपयो फीस ॾिसण जी वठनि था, वरी 10,000 जूं टेस्टूं लिखनि था, मर्द हिकिड़ो दवा बि ॾियनि था, बिना पैसे रोज़ानो कई मरनि था, कादी ही ग़रीबनि सां केॾो कहर आहे, तॾहिं थियो ज़माने जो उल्टो चकर आहे। उस्ताद बुखारी सिखो, मां इहा कोशिशि कंदुसि साईं कुझु टाइम वठां त कुझु बुखारी जा बेट विचनि सुखनि जा वचन वरी पोइ हलंदासीं त अंग्रेज़ी में ॿुधाईंदासीं। उस्ताद बुखारी चयो आहे त रुआरे पाण मूंखे मुर्की ॾिनाई, रुआरी मूंखे पाण मुर्की ॾिनाई, फटनि ते ईअं लूण मुर्की ॾिनाई, सॼे वाट वीतनि खे प्याराइण ड्रव ते मूं मिंथूं कयूं पर सुर्की ॾिनाई, हयाती सॼी में बसि हिकिड़ो भेरो अधूरो दिलासो बि कुर्की ॾिनाई, चयमि नेठि उस्ताद जो केरु थींदो, वराणे में ख़ामोश मुर्की ॾिनाई। सुखड़ जो छॾे वेठो तेसिताईं तो चयो आहे त रुआरे मूंखे पाण मुर्की ॾिनाई, पर हाणे मां चवां त खिरी पाण मूंखे रुआरे छॾियाई, मिठो ज़हर ज़ोरी पीआरे छॾियाई, गुलनि जे गसनि ते रखी पेर पंहिंजा, असांखे कंडनि ते संभारे छॾियाई, खणी जाम हथ में पीअण लाइ चयाई, अञा हथ खे त हारे छॾियाई, निकाबनि खे चीरे हिजाबनि खे तोड़े, अखियुनि जे इशारनि सां मारे छॾियाई, ख़बर ख़ैर जी हुन लधी कीअं न आहे, लॻे थो त दिलि तां धिकारे छॾियाई।
साईं मां थोरो वॾेरनि खे बि यादि कंदो आहियां पोइ हाणे उहा ॻाल्हि मुंहिंजी कंहिंखे पसंदि अचे या न अचे उहो हुनजो मतिलबु आहे पर मुंहिंजे जेका सम्झ में ॻाल्हाई आहे मां तव्हांजे साम्हूं पेश कंदुसि त हाणे बम मस्जिद उॾारे छॾियो था असांजे हिकिड़े दोस्त रोज़न ते लिखियो आहे पोइ मूं चयो त हाणे रोज़न खे तूं आहे त मां थोरो नमाज़ थी वठां अरे सर हाणे बम मस्जिद उॾारे छॾियो था अरे पुछो था असां कुझु नमाज़ूं पढ़ूं था ॾुखनि ऐं ॾोलावनि में माण्हू वीचारा न मानी न पाणी वेठा आहिनि बुखारा न धणी न साईं सफ़ा बेसहारा तव्हांजे त दर ते बीठा आहिनि बेचारा अरे ॾिसो कंहिंखे स्कूटर उहो बि खसियो था वरी पुछो था असां कुझु नमाज़ूं पढ़ूं था ग़रीबनि जो अजड़ो ठहे कोन थो ठहे थो त ज़ालिम सहे कोन थो पंहिंजे ज़िद तो असली लहे कोन थो अरे इहो ठहियो आहे त जल्दी रहे छो नथो अरे परावन प्लाटनि ते कब्ज़ा कयो था वरी पुछो था असां कुझु नमाज़ूं पढ़ूं था न इंसान खे ठाहियार इंसान सम्झो त पैसे खे पंहिंजो ई ईमान सम्झो चवे सच जेको त शैतान सम्झो माराए माण्हू था पंहिंजो शान सम्झो अरे सवाबनि जा केॾा न कमरा कयो था पुछो था असां कुझु नमाज़ूं पढ़ूं था वरी बि साईं तव्हां ॾिसो पिया पर हाणे वरी कावड़ न कयूं मुलनि बि छॾियो आहे सॼो तर्क पाए छॾियो आहे सॼो तर्क पाए हदीस हिकिड़ी त ॿी थो ॿुधाए मज़हब जे नाले छॾियो अथनि विढ़ाए मोला छॾे हिननि खां पतर खे बचाए छो चवनि था त जन्नत जो ठीको खयो आहे पुछो था हाणे साईं वारे किसे ते चवनि था त थोरी अंग्रेजी ऐं सिंधी बि उहो जीअं चवंदा आहिनि त जा मानी तादी थी पर सलाह त पर हाणे हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे लती ॿुधायांसि हमराह ते तमामु रंग जो कारो घर वारी तमामु सुहिणी हुअसि हाणे रोज़ जो शकी थिए त बसि हाणे हेॾी हसीन मां रंग जो सीधी किसो ठहंदो या न ठहंदो नेठि घर वारी खे वग़ैरह ॻाल्हि त ॿुध कहिड़ी मां हेड़ो कारो सीधी तूं हसीन किसो ठहंदो जी या ग़लती न कर भई जन्नत में वेंदासीं इहो वरी कीअं ते तूं मूंखे ॾिसी शुक्र अदा कंदे मां तोखे ॾिसी तौबा कंदुसि इहे ॿई ॻाल्हियूं अलाह खे पसंदि न ॿई जन्नत में असांजी ॻाल्हि कयो वञे त शुक्र कजो न त तौबा कजो पर जन्नत असांजी न विञाइजो जीअं हलूं जन्नत में अर्ज़ु थियो त छा तव्हां इहे दिलरुबात में चीते जहिड़ी टेस्ट पोयूं लॻंदी आहे ॾंद तुंहिंजा मोटी अहिड़ा ॿियो वेतर हणी पेस्ट उत्तर उभर ॾखण ठुमण वञी ॻोल्हियूं वेस्ट कोई मुक़ाबिल तुंहिंजो कोन्हे तूं बेशक आहीं बेस्ट कादी त तूं क़ुर्बाना बि कहिड़ी वठंदे टेस्ट मिठा त तूं महिरबानीअ जे मूड़ थी तूं गेस्ट ॾे रूह मुंहिंजे खे रेस्ट कर थोरो हिन थकल ते अरे थोरो हिन थकल ते न कर एॾी लेट सुहिणा तुंहिंजे सिक में मां सजण नया सेठ आहिनि अरमान नदर में ॾाढो आहियां मां सेठ दिलबर तुंहिंजे दर्शन लाइ घणियूं बिठायूं गेट मता मुलाक़ात एॾी दिलबर ॿी का डेट छो त बसुनि ऐं वेगड़ुनि जा बि वधी विया आहिनि रेट हाणे एतिरो कराए न वेट जो बदर बेक़रार आहे बदर बेक़रार आहे तूं ईंदे मूं वटि वेन तारीख़ न तकड़ वेर अक्टूबर जी टेन छेलो उठ मुकुर्ब मां बि हेॾी सारी हेन पहतो पिनी कोन जाॻियूं टांका सभई ट्रेन पोइ छा गुज़री हूंदी ग़रीब देर दिलि ते दिलबर देन ॻोढ़ागड़ी जा अखियुनि मां बि राणा वसे रेन उमेद तुम्हें घणी मुंहिंजो घणो तो मां गेन पोइ अलाए छाजे करे तूं पिनी ॾिना आहिनि पेन हाणे कॾहिं यार अॻे कॾहिं को कुर्ब काज़ीअ ते वाह काज़ी साहब आख़िरी शेर अंग्रेजी सिंधी सिख सदी सिंधी या सिख सदी अंग्रेजी या काफ़ी मिलंदो इंशाअल्लाह भला जेकॾहिं को एजुकेटेड पर्सन वेठो हूंदो इंशाअल्लाह मिस्टेक कोन कंदो छो मूं पंहिंजी तरफ़ां कोशिशि कई आहे त ग्रामर जे हिसाब सां बि हलां अरे सो दी योर एवरीथिंग इज ओके बट स्पेशली आहे अखि त ॿी शइ आहे योर एवरीथिंग इज ओके बट स्पेशली आहे सॼण सॼे सिक मूं को भरे भाॻो पाए वाह यू आर लाइक अ स्टार शाइनिंग इन स्काई आशिक़ आहियां अज़ल खां पोइ रांधण कंदो लाइ From the beginning to the end, you are only mine. तो सिंगल सते प्यार में तू फिरकी जो चलाए दिया में तू जिंदगी you are only mine. मिठड़ा सके मोरा दे मुखा मुंह न मटाए I am come below, you are going high. फिक्र कर फकीर जो सुमन में न सताए The beauty is her someday
please don't fly. इन्हें करे अजीब तू न किंजो रूह रजाए. I love you very much and not speaking a lie. सोचे सदी गार के तू हियड़े सन हंठाए. I wish you good luck, please give me good reply. Then घड़ी जो चुटको आ मुझो वर्षो थाए. If you will refuse me, काजी can die. तरी तो के पारता बारी लग बजा. Many thanks all of you. Now brother say goodbye. And राणा तहां वीरा जेका मोत जो में पर में. राणा तहां वीरा जेका मोत जो में महफिल में साईं असांजे हाल में वेठल सभिनी अव्हांखे मोहबत जी मोट ॾिनी आहे. सकाफ़ती रंग असांजे सुगड़ाइप जो हिसो आहे ऐं असांजे विच में हिकु मासूम न्याणी वेठल आहे. तव्हां सोचींदो त ही बचड़ा मासूम न्याणी सुगड़नि सां गॾु छो आई आहे. ही मासूम बचड़ा जॾहिं असांजे घर जो माहौल ॾिसनि था त बाबो असांजो बैत पढ़े थो. बाबा कीअं थो बैत पढ़ी? उहे बैत ॿुधनि था, ॿुधी करे यादि कनि था. अहिड़ी तरह सां असांजी ॿोली, असांजो लोक अदब, लोक वरसो ईंदड़ मुस्तक़बिल जे ममारनि ॾांहुं मुंतक़िल थिए थो. मूंखे उमेद आहे हिन मासूम न्याणी खे अवां ज़रूरु दाद ॾींदव. नंढड़ी खां असां हिकिड़ो बैत ॿुधंदासीं, उन खां पोइ असां वरी ॿियो सकाफ़ती रंग. नंढड़ी हलीमा मासूम न्याणी आहे ऐं संदसि मिठड़ी प्यारी मासूमियत वारी ॿोली में कोशिश कजो लफ़्ज़नि खे सम्झण जी त हीअ असांजी सिंध जा ई मासूम न्याणी हिन दौर जी मारी छा पई चले. असीं सादा माण्हू सिंध जा असांजो ग़रीबी गुज़र पोइ थियनि नई पटनि ते वेहूं गॾिजी ठाहे घर. न किलोरा न की लकड़ियूं न कुतर न ओडर पलक पाइज अतदा तदियूं पाण सुम पट पर पंगलनि खाता बेतर पायो. ये चनियूं आई छपर खाॼो असांजो चिबर चोरा ॿियो लुण कई लुलर साओ साग सरण जो जंहिंजा घर भरिया गनर पट पालक सां प्यार असांजो खाऊं मुफ़्त सां मटर कुकरनि लाइ गोरमनि खां बस चटनीअ जी अचार. ये ओसला नुक पर सभई खाधा सिंध जा. मासूम न्याणी सभई सिंध जा खाधा ॿुधाया. हींअर सिंधी मीडिया जे किरदार खां पोइ सिंधी जो सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हाइणु शुरू थिया आहियूं. उन सकाफ़ती ॾिहाड़े में असां हथ जे हुनर वारियूं रैलियूं लॻाईंदा आहियूं. पाण वटि न हूंदी आहे त कंहिं पाड़े वारे खे बि चवंदा आहियूं भाऊ बारो कर का टुक जी रिली अथई त ॾे. उहे असांजूं रैलियूं असांजूं माइरूं भेनरूं सुघड़ औरतूं ठाहिनि थियूं ऐं कीअं ठाहिनि थियूं उन में फज़ी नालनि सां असांजे हिन सुघड़ तमामु बहितरीन वरी कारीगरीअ सां उहो बैत ठाहियो आहे. मां दावत ॾियां थो ऐं गुज़ारिश कयां थो सुघड़ मोहम्मद याकूब जागीराणी खे त असांखे पंहिंजे सुघड़ाइप जो रंग ॿुधाए. पर उन रैलियूं ठाहिण वारो जेको रंग आहे सकाफ़ती रंग, लोक अदब जो रंग, शुरूआत हुन बैत सां करे ऐं पोइ मारूअ जे देश जी ॻाल्हि बि असांखे ज़रूरु ॿुधाईंदो. मोहम्मद याकूब जागीराणी. अस्सलाम वालेकुम. अल्लाह त सारा सुभान के जो मालिक व मुल्कन ने हादी हिदायत लाया मुको महबूबन ने कया कसो कुर्ब मजारा बागुण पिया त ॿुधनि ने सुगड़ और तू सिंध में अञा बि आहिनि ने से हथ जे हुनर सां पियो कार किरत कनि. 5 क़िस्म रलनि जा से चूंड थियूं चवनि. पहिरियों सादी रिली सिंध जी से असी लका वढनि. ॿियो पटन वारी रिली खे वेही ठाहो कोठाइनि. टियों दॿकनि वारी रिली खे रंगे रंगी रंग ॾियनि. चौथों झूमर वारी खे सायूं ॻाढ़ियूं पटियूं लिकर लॻाइनि. पंजों टुक वारी रिली अचे घणो कमु घोटनि. चलो आम करे घोटनि खे ॾिनी वेंदी आहे. पंजो टुक वारी रिली अचे घणो कमु घोटनि. तंहिंखे शीशा शौक़ मां वेही हथनि सां हणनि. पोइ पंहिंजे परदेसी प्यारनि जैसे तोहफ़े तौर ॾियनि. रिलीफ़ूं सकाफ़त जी चयो सचो सालिखनि. दुकानदार बि दिलि सां था वञी से वठनि. वठी नाणो तन खां पोइ अधूं ईदूं कनि. तन खे ॾे जजो जागीराणी चवे खिली ख़ुशि थियनि. मालिक पंहिंजे पेरनि सां कजानी यकावड़ याकूब चवे. और जो साईं जने ॻाल्हि कई मां चवां त अंबनि जा क़िस्म आहिनि वधे उहे ॿुधाए थो तव्हांखे. मां मारू जा बशर साईं जो हुकुम मुताबिक़ ॿुधाईंदुमि.
केॾा कुर्ब कामिल ख़ातिर कया साए पर बसतार जो मेवा पैदा मुल्क में कया ॾेहनि जे दातार कुझु क़िस्म पंजाब यादि पिया आहिनि यार बम्बई अलमास अनवर टोल रामलाई रुसार देसी दुसेरी दिल पसंद गुलाबी गुलजार बादामी बखमलपुरी खीरोल मुल्तानी मालदार बादशाह फिलोरी जन झोलाई जमादार ज़ैफ़रान ज़मरा सां थियनि था बाग बहार पताशो लाल बादशाह गोला जागीरदार फजरी गुलाब फसुली थिया नाया मोए निर्वार तैमूरिया ज़ुल्फी शेर शाह सिंध जा हलनि वॾा पिया वापार कला कंद हर शादी जी हले हरन थी हाकार हमाम बंगाली जा हलनि खाशा हलनि का वंवार 400 अल्फा संसो लंगड़ो लालड़ियार सिंधुड़ी तोतापुरी बेगन पली सां थियनि था बाग बहार समरो हाथी गिलास सभिनी जा सिंगार पीर जो पगारो कलेक्टर वठन दिल सां दुकानदार मौला जी महिरबानी सां थी विया कुर्ब करार मालिक से मुख्तार कया आहिनि यका बड़े याकूब चले उठानी मलीर ते कई गुलज़ारी गुलन ने लुल्लो लूणक मरीड़े है वडी वल वाहन ने फुटा संग सरियन जा कई गुलज़ारी गाहन ने थियो खुबियूं खैर सां बंदियूं कंदियूं काहन ने मारू मोटी आया पंहिंजे वरी वठाणन ने तनखे खुशियूं खोड़ थियो कया मोहब्बत मात मिलन ने गाए लोलियूं झले झोलियूं कया खान खिलन ने चूंडे चिबड़ ठाए कटियूं विजू हो त हलन मुंह मारी मिस्किन के कया सद साए ने मुंह बिना माड़ के दियो शिकारो उन्हन ने मोटा मुझ मलीर दे मोटी मिंथ मन ने कर राम राजन ते अदा खट दुआ उन्हन ने त तुझे कुर्ब करारे जो दिया दस वनी देहन ने जे तो सुना तो नगन त थींदे यका बड़ याकूब वाह मोहम्मद याकूब जा गिरानी वाह सारा या सुभान के जो अमाल को मुल्कन ने हाथी हिदायत लाया मुको महबूबन ने डणे कया गालड़ी ॾाढे मां दुखन ने सिकी घणो सार गदा कंदा हूं मददन ने त मोकल मौला मुल्क ते के कतारू ककरन वसदनी वड फड़ा मारू पे मकन ने रोड़ो कंडी बबुर संगर साण झलन ने मारू माल ला से लाहट मा लामिल बट बरो बरट कोरी के गुलजारू गाहन ने मारू माल काहे वलर करयो वनन ने खाई पी खुशी थी अचन कोटी से मागन ने खीर ने खैर साण थिन रजरे ढारन ने पखी पर साहे वलर करयो वरन ने वने दुकार डे हम थिन मौजू से मोरन ने क्यों आने खैर साण भर ठंडू ए ढोरन ने खुद सागी पे सन कन करके यकावड़ याकूब वाह मोहम्मद याकूब जा गिरानी मोहम्मद याकूब हाने गुजरात जो एकड़ो हिस्सो आहे असांजे लोक अदब जी सिंफ जो हाणे गुजरात तमाम जा केड़ो सुबड़ ॾींदो ऐं व्याली बोलो माइक हथी की कर बाबा गुजरात जो बोलो ऐं माइक खन पांजो गुजरात दे अकबर खां वठो अली गुल ऐं मोहम्मद याकूब बोले मारे गुला अगर टूडे हां मोहम्मद याकूब जा गिरानी गुजरात ॾींदो ऐं असांजा बलोड सुबड़ गुजरात बोलींदा इधर ही हम छोटे सा बिन माल जन्मे अपना आठ लदे बिन माल जन्मे पखी नार नाले कहे तो अपने एसएमडी यहां भी लगी मोहम्मद याकूब अच्छा आपका चले वरी चो बिन माल जन्मे पखी नार नाले वाह कहे पोखजी पखी नार नाले कहे पोखजी बिन माल जन्मे हां बिन बेढ़न भी वेढ़ा माल जा अमील माल जा भगा क्या धंग माल जा बंग माल जा छेलिया बधा माल जा छुलिया फर टकर माल जा बिन माल जन्मे पखी नार नाले कहे पोखजी वाला बिन माल जन्मे बिन रथन में बिन छोड़न में बिन बधा वाह वाह दानी वाह गुजरात गोले वत गुजरात ससुरिया सदी करवा गुजरात गुजरात ससुरिया तने ससुरी के पंजे पी मां लोड़ो होयो ऐं मोहम्मद खटी के वा पेटी हथाइया हाणे मोहम्मद पेटी मोहम्मद खटी पेटी खोले दो
खोले ॾिठई त हुन में नींगरी आहे हाणे उन जा जो शुगर तो ॻाल्हि करायसि चवेसि पियो तदा ॿिनि निमालतनि में पखी नार नाले कंहिं कोख जी हाणे ॿधण माना ॿधण हे जेके ॿधण थींदा आहिनि असां ॿार मिलण लॻे ॿधण ऐं पखी जेको थींदो अहिड़ो थींदो ऐं नार नाले हूर थींदी ऐं कोख जी साईं लोड़ असां चवंदा आहियूं बटण लोड़ियो आहे ॿारड़ी में बुझारत आहे त ॿिनि मालजनि में पखी नार नाले कंहिं कोख जी त हिन ॿधणनि में हेड़ी हूर कंहिं लोड़ी हाणे ॾिठी पुरोली आहे त हिकिड़े ॾींहुं मां हली वियुसि हैदराबाद उते मारी ॾिठुमि मस्तान ॾींहं ॾिठे जो तारा पटियूं बीठो हेबत कयूं हैवान हलण जी हुजे कंहिंखे कान आई तोड़े सूर्य हुजे खणी सुल्तान आहे को हिन कचहरी में जवान जेको ॾाहो ॾसे ॾिठे अची हली को लॻे वरी पढ़ साईं हिकिड़े ॾींहुं हली वियुसि हैदराबाद उते मारी ॾिठुमि मस्तान ॾींहं ॾिठे जो तारा पटियूं बीठो हेबत कयूं हैवान हलण जी हुजे कंहिंखे कान आई तोड़े सूर्य हुजे खणी सुल्तान आहे को हिन कचहरी में जवान जेको ॾाहो ॾसे ॾिठे अची हली को लॻे अली गुल हाणे पलव तो थींदो इंशाअल्लाह मां पिया त जॾहिं इशारा में पए त ॾिठई त पतियूं ॿरनि पियूं वाह सिंगल थिया साईं हिन बतियूं जे पर सिंगल थिया हिकिड़ी ॾींहुं मां वयसि हैदराबाद मूंसां दोस्तो गॾु साइकिल मोटर ते वियासीं अब समय माण्हू बीठा हुन मूंखे चयो यार तूं छो घरु आहे ने जेका ॾिठी या पिरोली का बि ॻाल्हि मां त मां ॾिठी ठाहियां पोइ मूं इहा सिंगल खे ॾिसी मूं चयो त हिकिड़े ॾींहुं हली आयुसि हैदराबाद उते मारी बीठो मस्तान मां सभिनि खां मथे बीठो ॾींहं ॾिठे जो तारा पटियूं बीठो हेबत कयूं हैवान ॾींहं ॾिठे जो पतियूं ॿरनि पियूं बाबा ॾींहं ॾिठे जो तारा पटियूं बीठो हेबत कयूं हैवान हलण जी हुजे कंहिंखे कान आई तोड़े सूर्य हुजे खणी सुल्तान आहे कोई न कचहरी में जवान जेको ॾाहो नथे ॾिठे थी हली को लॻे अदा भली ॻाल्हि कई मेहरबानी मोहतरम अली गुल रिद साहब मोहतरम मोहम्मद याकूब जागीरानी अहमद अली उत्तरादी अली अकबर उदासी मोहतरम साईं काजी बदरुद्दीन ऐं मोहतरम कलंदर बख्श जमानी साहब दोस्तों दौर जदीद के अंदर सुगड़न पंहिंजे सुगड़ाइप जो पैगाम ॾिनो आहे सुगड़ाइप जी ॿोलीअ में मोबाइल जी ॻाल्हि असांजे टच मोबाइल जी अली अकबर उदासी कई दिल तुंहिंजी मिसल मोबाइल जे सिम इश्क नबीअ जी लॻाए छॾ आख़िरी मां बि तव्हांखे पैगाम ॾियां थो त दिल तुंहिंजी मिसल मोबाइल जे सिम इश्क नबीअ जी लॻाए छॾ दुरूद शरीफ जो दोस्त मिठा तूं बैलेंस उन में भराए छॾ बैटरी कॾहिं न लो थींदई तूं ज़िक्र सां चार्ज कराए छॾ पंजनि पाक ऐं ॿारहनि जे पोइ प्यार जो पैकेज ठाहे छॾ मिसकाल संदो महबूबनि लाइ तूं दिलि मां ख़्याल घुराए छॾ नाहे बिज़ी नेटवर्क मदीने जो भली काल ते काल मिलाए छॾ ही अर्ज़ लाशारी आजिज़ जो तो हीअ साण हंडाए छॾ तव्हांखे हाणे हिकिड़ो बैत ॿुधायां थो अवल बि लफ़्ज़ साॻियो आख़िर बि लफ़्ज़ साॻियो थोरा मालिक साईं जा महबूब ॾिनाई थोरा थोरा नाहिनि थोरा वॾा वड़ कयाई थोरा थोरा सोणे सरवर जा जो सार लधाई थोरा थोरा आजिज़ आका जा आहिनि क़यामत ताईं थोरा हिकिड़ो बैत थींदो जंहिंमें बिना नुक्ते बैत अल्लाह ताला जे नाले में भी नुक्तो कोन्हे त संदसि महबूब मोहम्मद करीम जे नाले में भी नुक्तो न आहे दुर दस दिलदार हुआ ही सुगड़ई बोली मुंहिंजी सम्झी सघनि था सिंगार आहे दुर दस दिलदार हुआ काकुल काला वार मुख माह मोहम्मद मुरसल पूरो मलक लहार गिलाल इतलिस गोहर गाम अल्लाहु इसरार रख हर हर दिल हमवार सल्ले वसल्लम साह में इन्हीअ ते हीअ जेको असांजो सेशन पंहिंजे पुॼाणी खे पहुचे थो ही कुर्ब कचहरी सुगड़न जी लोक अदब कचहरी हाणे अवाम जा जेकॾहिं को सवाल लोक अदब जे हवाले सां करणो हुजे कंहिं दोस्त खे त उहो पुछी सघे थो
हिन कचहरी या लोक अदब जे हवाले सां अवां मञा को सुवाल पुछणु चाहे। महिरबानी सजन अवां जो ऐं इहा कुर्ब कचहरी इन दुआ सां पंहिंजे पुॼाणी खे पहुचे थी। साईं सदाईं करी मथे सिंध सुखार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करे। सामईन, हैदराबाद लिटरेचर फेस्टिवल जेको हैदराबाद में 11, 12 ऐं 13 जनवरी ते थी रहियो आहे, पहिरें ॾींहं ते हिकु अहम वियक मच कचहरी जो एतमाम कयो वियो, जंहिंजी मुकमिल कार्रवाई अवां जी ख़िदमत में पेश कई वई। उमेद त हीउ प्रोग्राम अवां खे पसंदि आयो हूंदो। असां कोशिशि करे हैदराबाद लिटरेचर फेस्टिवल जा समूरा प्रोग्राम अवां जी समातुनि ताईं पेश करे रहिया आहियूं। हीउ हिकु तारीख़ जो हिसो आहे जेको यूट्यूब जे हवाले सां लिंक जी सूरत में हमेशह रिकॉर्ड जो हिसो बणिजी वेंदो। अवां खे जेकॾहिं हिन प्रोग्राम मुतलिक़ या रेडियो जी नशरियात बाबति का राय ॾियणी हुजे या असां सां राब्तो करणो हुजे त असांजी ईमेल एड्रेस आहे info@radiovoiceofsindh.com। प्रोग्राम जी पुॼाणीअ ते पंहिंजे मेज़बान इमदाद अली ओडो खे इजाज़त ॾींदा। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सदाईं गॾु। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन